अस्सलाम वालेकुम दोस्तों, वक्त बोज़दार यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार। अॼु फर्स्ट वीडियो आहे जेको आउं शेयर करणु वञा पियो हिन पंहिंजे यूट्यूब चैनल ते। अॼु जेको वीडियो आहे उहा सियासी हवाले सां आहे, स्पेशली पंजाब में जेका वॾे वज़ार जी चूंड थियण खां पोइ जेका हिन वक़्तु सियासी जेका गर्मा गर्मी आहे इस्लामाबाद में, इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट में, उन बाबति थोरो तव्हांखे ॿुधाईंदुसि। चौधरी परवेज़ इलाही ऐं हमज़ा शहबाज़ में जेका वॾे वज़ार जी जेका चूंड थी उहा स्पेशली मूंखे ख़बर आहे, पर थोरो आउं उन ते कुझु सेकंड तव्हांखे ॿुधाईंदुमि। त हमज़ा शहबाज़ वटि 179 वोट हुया ऐं परवेज़ इलाही वटि 186 हुया। जॾहिं 100 वोटनि जी जेका वोटिंग थी त उनखां पोइ जेका काफ़ लीग जा जेके 10 वोट हुया उहे चौधरी शुजात पारां स्पीकर खे लिखियलु, डिप्टी स्पीकर खे लिखियलु ख़त जे हवाले सां उहे 10 उतां रद्द कया विया, त बाक़ी 174 बचा। त उनखां पोइ शहबाज़ शरीफ़ वॾो वज़ीर चूंडिजी वियो पंजाब जो। त उनखां पोइ PTI ऐं परवेज़ इलाही उन केस खे सुप्रीम कोर्ट में खणी विया। त उन्हनि जो चवणु इहो त जेके 10 जेके वोट रद्द थिया आहिनि इहे रद्द न थियणु घुरिजनि ऐं ग़लति अंदाज़ सां रद्द कया विया। इहो पार्टी सरबराह खे इख़्तियार न आहे, बल्कि पार्लियामानी जेका लीडर आहे कंहिं पार्टी जी, उहो जेकॾहिं लेटर लिखे त उन बिहाफ ते उहो रद्द थी सघनि था। बहरहाल वधीक तव्हांखे ख़बर आहे त हींअर जेका स्पेशली जेका कोर्ट में जेका कल्ह जेका ॿुधणी थी सॼो ॾींहुं या सैटरडे वारे ॾींहुं जेका थी ॿुधणी, उनखां पोइ जेका हुकूमती दौरा आहे उन जेके जजिस हुया हिन वक़्तु उन्हनि ते मतिलबु ख़दशा ज़ाहिर कंदे उन्हनि फुल कोर्ट जेका आहे बेंच उहो जोड़ण जो मुतालबो कयो। हाणे आउं मूंखे थोरो हिते ॿुधाईंदुमि त अदालतुनि में 3 क़िस्मनि जा जेके जज साहिब जेके आहिनि उहे वेही सघनि था। हिकिड़ो हूंदो आहे बेंच, जंहिंमें असां चवंदा आहियूं त हाणे हीअ जेका आहे जेका 3 रुकनी जेका बेंच आहे, स्पेशली जेका हाणे ॿुधणी करे पई हमज़ा वारे केस जी, इहा आहे बेंच, 3 रुकनी बेंच। ऐं लार्जर बेंच में 5 जेके जजिस वेही सघनि था। ऐं फुल कोर्ट बेंच में जेका हींअर हुकूमती धुर जेका आहे उहो मुतालबो पई करे त फुल कोर्ट बेंच आहे, बेंच वेहे जेको हुन केस खे ॿुधे। जेके हींअर जेका मौजूदा जेका 3 रुकनी जेका बेंच आहे इन ते असांखे ख़दशा आहिनि ऐं असांजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अची वेंदो, इन ते ख़दशा आहिनि। सो हुननि जो मुतालबो आहे त फुल कोर्ट बेंच वेहे। त हाणे फुल कोर्ट बेंच में केतिरा जजिस वेहंदा उहो थोरो मूंखे ॿुधायां त स्पेशली अॼु फुल कोर्ट बेंच बाबति ई मूं जो त तव्हां ते थोरो नॉलेज पहुचायूं। फुल कोर्ट बेंच में 15 खां 17 जजिस वेही सघनि था जेके हिन केस खे ॿुधंदा आहिनि, ऐं लार्जर में 5 ऐं हिन बेंच में 2 या 3 रुकनी जेका आहे उहे वेही सघनि था। त हुकूमती जेका दौरा आहे उहे चवंदा त फुल कोर्ट बेंच जोड़े, पर उहा जेका अदालत आहे उनखे रद्द करे छॾियो आहे। उहे चवंदा त फुल कोर्ट बेंच ताईं तव्हांखे सेप्टेंबर ताईं इंतज़ारु करिणो पवंदो, छो जो कुझु जजिस आहिनि ॿाहिरि। सो ईअं असां नथा करे सघूं। 3 महीननि खां वठी जेका पंजाब में जेका उस्मान बोज़दार वञण खां पोइ जेका वॾे वज़ार जी जेका कुर्सी आहे उहा लोडन में आहे। त हुन हिसाब सां त इहो हिकिड़ो नंढिड़ो नॉलेज हो बेंच, लार्जर बेंच ऐं फुल बेंच जे बारे में तव्हां ते पहुचायो में। त तव्हांखे हीउ नंढिड़ो क्लिप पसंदि ईंदो। थैंक यू।